वफा जैसे जखे गिरहण लगिया। पंहिंजी माना तो इहो फ़ैसिलो करे छॾियो। हाँ न मुड़ंदे हरगिज़ न। यार ज़िंदगीअ जो फ़ैसिलो अथई, ईअं न थिए त अॻिते हली पछताइणो पइजी वञे। पछता अकबर, ज़िंदगी जो फ़ैसिलो हिकु दफ़ो कबो आहे। बार बार फ़ैसिलो तब्दील करणु कमज़ोर माण्हुनि जो कमु आहे। ठीकु आहे, पोइ वरी देरि छा जी आहे। हूअं बि तुंहिंजी FCPS त थी चुकी आहे। इहो ई त, पर नीलोफर न ॼाण छो थी वेट कराए? को इशू आहे नीलोफर खे? ॿुधाए त कोन थी। तो पुछो अथसि त ईअं छो थी करे? केतिरा ई दफ़ा, पर हुन जूं मां ॻाल्हियूं ॿुधी ख़ामोश थी वियो आहियां। अगरि तोखे नीलोफर सां शादी करणी आहे न, त हुन सां तूं ॻाल्हियूं न कर, हुन खां जवाबु वठु। अकबर, इहा ॻाल्हि न आहे जेका तूं सम्झी थो। उहा मुंहिंजी ज़िंदगी आहे ऐं मां हुन जी ज़िंदगीअ जो उहो रंग आहियां। जेकॾहिं हुन जी ज़िंदगीअ में उहो रंग निकिरी वञे त हू सफ़ेद वेलियल कफ़न में हिकु सर्द वजूद लॻंदी। लॻे थो त इहो वलीमो असांखे जल्दी खाइणो पवंदो। तूं सिर्फ़ु वलीमो खाई जा न छॾाए, तूं त घोट जो आनर आहीं। ताई चॉइस ॾाढी सुठी आहे। अहिड़ा कस्टमर तमामु घटि हूंदा आहिनि। थैंक यू, पर हिन सिलेक्शन में सलाह तव्हांजी बि आहे। थैंक यू सर। एक्सक्यूज मी। थैंक यू। प्लीज पंहिंजी शइ निर्वाह करा। यस, यू आर राइट। एक्सक्यूज मी, योर गुड नेम? छाते पे पंहिंजे मुंह मुर्की? कुछ भी न, बस ई का अहिड़ी ॻाल्हि त ज़रूर आहे जंहिं ते तूं मुर्की आहीं। बस कुछ भी न है ज़रका। का दिल जी ॻाल्हि आहे छा? न, अञा त अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। ओके, पर का अहिड़ी ॻाल्हि हुजे त ज़रूर शेयर कजां मूंसां, फ़ाइदे में वेंदी माय डियर। असांजी दिल त आहे मुकबरो, कॾहिं तो अचे हू कबूतर बणिजी। ओहो, फ़लसफ़ो, वाह छा त ॻाल्हि आहे। इहो कबूतर त हाणे ॾिसणो पवंदो। चङो चङो, हाणे तूं मूंखे चांहि ठाहे प्यार, त पोइ तोखे हिन कबूतर बाबति बि ॿुधायां थी। अच्छा, चांहि ठाहे अचां, उहा बि हिन वक़्तु? प्लीज भेण, तू केॾी प्यारी आहीं न, माय क्यूट सिस्टर। चांहि ठाहे अचां थी, पर तुंहिंजे करे न उन कबूतर जी ॻाल्हि ॿुधाइण थी पई। तुंहिंजी एतिरी चाहत ॾिसी मूंखे त कॾहिं कॾहिं डपु थियणु लॻंदो आहे। छाजो डपु? इहो त मूंखां तोखे केरु खसे न वठे। जेकॾहिं मां तोखे ईअं चवां त केरु तोखे जो मूंखां खसे वठे त पोइ? अखियूं कढी कांगन खे न ॾियां। हिकु मिंट होल्ड कजां। दरका, तूं आई छा? हा बाजी, नीलम चांहि लाइ पई चयो, उहा ठाहिण थी वञा। ओके ठीकु आहे, पर हा हिकिड़ो कप चांहि जो तूं मुंहिंजे लाइ बि ठाहे अचिजांइ। ठीकु आहे बाजी, तव्हां वेहो, मां ठाहे थी अचां। सही आहे।
जी कीअं आहे माल? मूंसां खां न मज़ो थो वठण ॾे। छा जी माल नाहे कंदरफ़ ई तेली आहे तेली। असल हिकु फूक ई सॼे वजूद खे रबाब बणाए छॾी। सच पियो चवे मूंसां खां न, सच पियो चवे। तुंहिंजी दोस्ती असांजे लाइ मथे ते बदल बग जे बराबरि आहे। छा जी मूसा खान ॾाढो ख़ुशि आहे तो त अॼु मूसा खान जी ज़िंदगी रोशन करे छॾी। पर मूंसां खां न हिन कारी राति में अहिड़ो को सितारो आहे जेको मीरां शाह जे वजूद खे रोशन करे छॾे अहिड़ो। छा जी मूसा खान जी महफ़िल हुजे ऐं शेर जी छम छम न हुजे, कीअं भला थी सघे थो? जी बाबा कॾहिं ईंदो? अची वेंदो। तूं हाणे निंड कर, घणी राति थी वई आहे। नी निंड नथी अचे। चयमि न अची वेंदो, अखियूं बंदि कर। तोखे छा ॿुधायां पुटु, त मुंहिंजूं रातियूं केरु ॿियनि लाइ रुपियल आहिनि। असां त बसि हिन चौ दीवारनि में रोबोट वांगुरु। ज़रका छा ॻाल्हि आहे, तूं परेशान पई लॻी? हाँ परेशानी त आहे। कहिड़ी परेशानी? ही पंहिंजो रोज़ रोज़ लिकी मिलण किथे भंबट न मारे विझसि। न न तूं दिलि न लाइ, बसि कुझु ॾींहंनि जी ॻाल्हि आहे। उन खां पोइ पाण हीअं लिकी लिकी न मिलंदासीं, बल्कि हिन खुलियल आसमान हेठां समुंड जी हिन वारीअ ते दौड़ींदासीं। तूं सच पियो चवीं न? बिल्कुलु बिल्कुलु सच पियो चवां। पोइ तूं पंहिंजी मम्मी ऐं डैडी खे ॿुधाई छो नथो मुंहिंजे बाबति? हा ईअं ई करिणो पवंदो, पर छा असलम? पर मूंखे थोड़ी मोहलत खपे। केतिरी मोहलत? साल? 2 साल? न न बस कुछ महीना। ठीक आहे, पर महीना साल में न थियण घुर्जनि। न न हरगिज़ न, पर हाणे त मूड सही कर न। ॾिस असलम, मां पंहिंजी सभु ॿेड़ी साड़े तुंहिंजी पनाह में आई आहियां। हाणे त मूं वटि मोटण जो कुझु रस्तो ई न बचियो आहे। तूं ईअं छो थी सोची? चरी मां ई त तुंहिंजी मंज़िल आहियां जंहिं ते तूं पहुची चुकी आहीं। हा चरी त आहियां, तॾहिं त तुंहिंजे प्यार में सभु कुझु छॾे तोसां गॾु बि थी आहियां। चङो हाणे तूं रिलैक्स थी, कुझु ॾींहंनि जी त ॻाल्हि आहे। ॻाल्हि 1-2 ॾींहंनि जी न, ज़िंदगी जी आहे। मां तोखां सिवा नथी रही सघां, मूंखे पंहिंजी पनाह में वठि। ज़रका सच इहो आहे त तो बिना मां पाण अधूरो आहियां। तूं दिलि न लाइ, मां तो बाबति अमीअ खे पाण ॿुधायां थो। बसि हाणे त ख़ुशि आहीं न? थैंक यू, यू आर ग्रेट असलम। बसि तोखे थोरो तंग कयूं। दिल ते हिकु बोझ हुयो, अॼु उहो लही वियो। नाउ आई एम रिलैक्स। ओके, पर हाणे त समुंड घुमजे न। ज़मीन कंहिंजी आहे? साईं ज़मीन मुंहिंजे ज़ाल जी आहे, सरकारी कानून मुताबिक़, पर हाणे हुनजो भाउ कब्ज़ो करे वेठो आहे। हिकु आहे सरकार जंहिंजो पेट भरियो त सॼो शहर तव्हां कयो। ॿी आहे बिल्डर माफिया जंहिं सॼे शहर खे अची सोढ़ो कयो।
जो साह खणण में भी तकलीफ़ थी थिए पई। साईं मुंहिंजो कमु त थी वेंदो न। ठीकु आहे साईं। मूंखे चांहि जो कप मिलंदो? हा बाबा, तव्हां वियो न, मां तव्हांजे लाइ चांहि खणी थी अचां। न न पुट, तूं वे मां पाणी कुचड़ मां खणी थो अचां। ठीकु आहे बाबा, मां हाणे जॉब ते हलां थी। तव्हांजो नाश्तो हॉटपॉट में पियो आहे, उहो खाई वठिजो। ठीकु आहे पुट, ठीकु आहे, मां पाणी खाई वठंदुसि। ठीकु आहे बाबा, अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। जलाल तुझा भाग, सॼो घर अकेलो मिलियो अथई। हाणे हिन घर में शयूं ॻोल्हे वञी विकण ऐं पोइ हण वेही फुकू। हेलो शाहजी, प्लाट तां कब्ज़ो ख़त्म थी वियो आहे। वो नुक़सान त कोन थियो? न शाहजी, हू असांजे हथियार ॾिसी गिदड़नि वांगुरु भॼी आ। पर छा? पर प्लाट त कंहिं टी पार्टी जो आहे। मतलब? शाहजी, प्लाट त कंहिं औरत जो आहे। ठीकु आहे, कंहिंजो बि प्लाट आहे, उन सां असांजो छा? ठीकु आहे शाहजी। दीदी, बबन शाह की तुझे दुआ की जरूरत है। हाँ जी, बबन बाबा सही तो चाहिए। अॼु अलाए कीअं थो अचे तोड़े बादशाह। अॼु बि मुंहिंजो यार अहमद खटींदो। अॼु करवानी वे पुट, अॼु राजू खटींदो। राजू बदनसीबा, रोज़ानो हारींदो आहे, अॼु बि हारींदो। बदनसीब वारी कीअं आहे? ही त वॾो नसीबनि वारो आहे। उहो वरी कीअं? टे भेनरुनि जो कमाइणु।
शर्ट न वणी छा तव्हांखे? न न सुठी आहे। ही चाबी तव्हांजी आहे? ओ माय गॉड, जी मुझे हिन उम्र में एतिरो विसारो? अलाए जी छो तव्हांजी शॉप में मूंसां ईअं थो थिए। मां तव्हांखे हिकु एडवाइस ॾियां। एडवाइस जी ॾियो। पंहिंजी शयूं संभाले रखंदा करो, किथे ईअं न थिए जो दिलि न विसारे वियो। उन दिलि खे त ॻोल्हण आयो आहियां जेका कुझु ॾींहं खां गुम आहे। तव्हां कुझु चयो? न न कुझु बि न। अच्छा, मूं सम्झो त तव्हां कुझु चयो। हा, मूं चयो त शर्ट तव्हांजी चॉइस ते खणा। त पोइ ही खणो न। प्लीज तव्हांजो सेल नंबर। थैंक यू। बाजी अॼु देरि छो कयो? हाँ देर थी वई, वार्ड में घणो कम हुयो। बाजी मां तव्हांजे लाइ चांहि ठाहे अचां? हाँ राणी ठाहे वठ। जी बाजी। ज़रका जी बाजी। तूं कॉलेज खां केॾे वक़्तु वापसि ईंदी आहे? बाजी 4 बि थी वेंदा आहिनि, कॾहिं कॾहिं रश हुजण जे करे 5 बि। तव्हां छो था पुछो बाजी? बसि ईअं ई। जेकॾहिं उहा ज़रका न हुई त पोइ मूंखे ई छो लॻो? न न मुंहिंजी अखियुनि धोखो खाधो आहे। उहा ज़रका हरगिज़ न हुई। मूंखे शक न करणु घुरिजे, ज़रका ई नथी करे सघे। बाजी तव्हां कुझु परेशान आहियो? छा ॻाल्हि आहे? कुझु बि न आहे राणी, बसि वॾो शहर आहे, सोचूं त ज़हन में जनम वठंदियूं न राणी। एॾो न सोचींदा कयो बाजी, बीमार न थी पओ। अली स्कूल वञे थो? हाँ पर छा वो ॾाढो ज़िद्दी थी वियो आहे। हाणे त रांदीका बि भञण लॻो आहे। पुटु कंहिंजो आहे, ज़िद्दी त हूंदो न। वरी बि तव्हां कुझु हुनखे वक़्तु ॾियोसि, कचो ज़हन आहे। छा मतिलबु कचो ज़हन आहे? भला शींहं जो पुटु गिदड़ थींदो या? ॿियो त माउ हूंदी आहे, माउ बणिजी मां पालींदुसि छा? मुंहिंजो इहो मक़सदु कोन हुयो मीरा शाह। त ॿियो छा हुयो? औरत ज़ात आहीं न, तूं त इहो ई चाहींदी त मां 24 कलाक तुंहिंजे पलंग सां ॿधल हुजां। तव्हां त अलाए छा था सोचो। हाणे ठहियो मर्दनि जी घरनि में न पर ॿाहिरि दुनिया में ज़िंदगी गुज़रंदी आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।